ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। जैकमाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हसन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जैकमाबाद में वकील बिरादरी पारां पारा चनार वाक़े खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जैकमाबाद पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट करे एहतजाज कयो वियो। पारा चनार वाक़े खुलियल दहशतगर्दी आहे जंहिंमें शहरियुनि जो क़त्लेआम कयो वियो आहे। एडवोकेट मुज़फ़र रिंद ख़बर मूजिबि पारा चनार वाक़े खिलाफ ज़िले बार एसोसिएशन जैकमाबाद जे वकील बिरादरी पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी एडवोकेट मुज़फ़र अली रिंद, एडवोकेट ज़फ़रुल्लाह जखरानी, एडवोकेट मोहम्मद शरीफ दायो, एडवोकेट इमदाद जमाली ऐं ॿियनि कई। हुन मौक़े ते ज़िले बार एसोसिएशन जे अॻूणे सदर एडवोकेट मुज़फ़र अली रिंद पंहिंजे ख़िताब में चयो त पारा चनार वाक़ियो खुलियल दहशतगर्दी आहे जंहिं में शहरियुनि जो क़त्लेआम कयो वियो आहे। वकील बिरादरी पारां पारा चनार जी मज़म्मत कंदे चयो त पारा चनार साम्हूं अफ़सोसनाक आहे। दहशतगर्दनि मासूम ॿारनि ऐं औरतुनि समेत मासूम शहरियुनि खे निशानो बणायो। पारा चनार वाक़िए में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्तु सज़ा ॾिनी वञे ऐं सान्हे में शहीद थींदड़नि जे ख़ानदान जे ॾुख में बराबरि जा शरीक आहिनि।